नाज़रीन असां हींअर मौजूद आहियूं टाली शहर जे जेको ड्रेनेज निज़ाम में ही ड्रेनेज निज़ाम ठहियल आहे जेको शहर जो गटर नालनि जो पाणी निकाल थी ऐं हिते ईंदो आहे हितां खां पोइ जेको ड्रेनेज निज़ाम थी पाणी ॿिनी ॾांहुं वेंदो आहे ऐं पोयां गटर नाला साफ़ थींदा आहिनि मगर ही ड्रेनेज निज़ाम काफ़ी सालनि खां वठी ईअं बंदि पियल आहे अंदरि मशीन जेके बि पियल आहिनि इंजण आहे मोटरूं आहिनि सामान उहो ख़राब सूरत में हालत हीअं तबाह थिए पियो हिते को बि अञा ताईं गवर्नमेंट जो मुलाज़िम बि मुक़ररु न आहे थियल हिते बिजली जो निज़ाम बि लॻल आहे ऐं लेकिन मीटर सड़ी वञण जे करे उहो निज़ाम बि बंदि पियल आहे असां हीअ मौजूदु आहे चाचो हिन खां मालूम कंदासीं त हिन ड्रेनेज निज़ाम जी छा सूरत हाल आहे दादा तव्हांजो नालो मेहर ख़ान मुंहिंजो चाचा हीउ ड्रेनेज निज़ाम केतिरे अर्से खां तक़रीबन 4-5 साल खां वठी बंदि पियो आहे छो बंदि पियो आहे भाई हिननि खे न हिते को ड्रेन त को माण्हू ई कोन्हे को जेको या अपार्टमेंट कनि कोन पिया अॻे जेके पुराणे अपार्टमेंट थियनि से उहे मरी विया हुआ ऐं नई अपार्टमेंट कनि कोन पिया ऐं काफ़ी दफ़ा वियो आहियां हिननि खे मूं चयो आहे त भेण चयुनि था भाई अपार्टमेंट जॾहिं थींदी त तुंहिंजो माण्हू खणंदासीं पर काई अपार्टमेंट कोन पिया कनि हिनखे केरु हलाए कोन थो ऐं पंहिंजे तहत पाण हलायां थो हिनखे उहो बि रूटर पंहिंजो वठी आयो आहियां जेको उन ते हलायां थो बाक़ी जो गवर्नमेंट जे तरफ़ां हिनखे का असांखे सहूलियत कान्हे का केतिरो ही प्लाट तव्हांजो ॾिनल आहे ही प्लाट मुंहिंजो ॾिनल आहे हिन खां नओं जेको ड्रेनेज निज़ाम ठहियो आहे किथे ठहियल आहे उहो मुंहिंजे पासे में मुंहिंजी बनी में ठहियल आहे केतिरे एकड़ में उहो 1.5 एकड़ में आहे अच्छा वो 1.5 एकड़ में मुंहिंजी बनी में ठहियल आहे जिनजो ट्रांसफार्मर चोरी थी वियो मशीनूं जेके आहिनि उहो हिते वाटर सप्लाई जो हिकिड़ो ऑपरेटर हलाए थो जेको उहो खणी पंहिंजे घर ई रखी छॾियईं उन खां पोइ उन्हनि मोटर हिकिड़ी खणी हिते रखी छॾी अथनि नाकारा करे उहा पई आहे हिते भई जेका लाइट वारी मोटर आहे उहा अञा कोन था लॻाइनि मूंखे 2-3 दफ़ा चयो आहे मूं हिननि खे मूंखे चयो हा हलाए थो ॾियूं था इन करे हलायो कादर साहिब जेको SDO हो हींअर इंजीनियर हो जेको हींअर एक्शन थी वियो आहे उनखे वठूं 2-4 करे वियसि उन मूंखे चयो त इहो सिस्टम हलाए था ॾियूं पर अञा ताईं हलाइण वारी उन्हनि जी काई कान्हे का अच्छा तव्हां शिकायतूं कयूं काफ़ी शिकायतूं कयूं आहिनि ऐं एक्शन वटि वियो आहियां SDO वटि वियो आहियां इंजीनियर वटि वियो आहियां पर मुंहिंजी काई कोन था हा बसि हा कनि था बाक़ी हलाए हू कोन था ॾियनि मोटरूं ख़राब थियूं वञनि नाज़रीन तव्हां ॾिठो त हीउ बि ड्रेनेज निज़ाम तक़रीबन नाकारा थी चुको आहे ऐं अॻुवां ठहियल निज़ाम खे उनजी मालिकी करण जे बजाए वरी नया ड्रेनेज निज़ाम ॾेई नया फंड जारी करे उहे नयूं शयूं बि ठाहियूं वञनि थियूं न पुराणियूं हलायूं वञनि थियूं न उहो नयो निज़ाम हलायो वेंदो आहे असां त हींअर उन ड्रेनेज निज़ाम में मौजूदु आहियूं जेको सभ खां पहिरीं हिते शहर जे लाइ ठहियल हो इन खां पोइ असां तव्हांखे नओं ड्रेनेज निज़ाम ॾेखारींदासीं जेको तक़रीबन लखे रुपयनि जी लागत सां उहो ठहियल आहे पर उहो अञा ताईं पहिरीं दफ़ा बि हलियो न आहे ऐं असां हिन जो मशीनगिरी तव्हांखे ॾेखारींदासीं त उन्हनि जी छा पोज़ीशन आहे मैं कौन खड़ा है धमाका असां हींअर मौजूदु आहियूं न्यू ड्रेनेज निज़ाम जेको ठहियो हो हिनखे तक़रीबन केतिरो अर्सो थी वियो निज़ाम बंदि पियल आहे ऐं हिन में लखे रुपया जेके ख़र्च कया हुआ उहो शायदि आवाम खे फ़ाइदो न मिलियो दादा हीउ केतिरे अर्से खां वठी हीउ सिस्टम बंदि पियल आहे तक़रीबन 10-15 साल खां वठी जेको आहे बंदि थियो आहे 10-15 साल खां वठी ठहियो आहे 10-15 साल खां वठी बंदि पियो आहे हलियो ई कोन्हे हीउ तव्हांखे मुआवज़ो ॾिनो वियो न कोई मुआवज़ो कोन्हे एग्रीमेंट मूंसां ज़रूरु हुननि जे थियल हुई त तव्हांजे माण्हुनि में खणंदासीं बाक़ी तव्हांखे मुआवज़ो असीं कोन ॾींदासीं इहा एग्रीमेंट न थियल पर मुंहिंजो को बि माण्हू न कोन खयो आहे हिन में अच्छा न हुनखे हलायो वियो आहे न हलायो मशीनगिरी वग़ैरह केॾा हुई उहा मशीनगिरी जेका हुई त खणी वञे पंहिंजे घर में रखी छॾी अथनि उहा पोइ मशीनगिरी बाक़ी ट्रांसफर उहो चोरी थी वियो हुयो पर मशीनगिरी खणी वञे पंहिंजे घर रखी छॾी हाणे तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो गवर्नमेंट खां हाणे असां इहो चऊं था त मुंहिंजी बनी एतिरी जेका आहे त इहा 1.5 एकड़ बनी मुंहिंजी तक़रीबन मूं हुनखे ॾिनी आहे बिना मुआवज़ो कोई मुआवज़ो कोन्हे मूंखे इहो हलाए ॾिनो वञे ड्रेनेज ऐं इहो पाणी जेको आहे मूंखे इस्तेमाल में करे ॾिनो वञे ऐं इहा माण्हू मुंहिंजा हथ खया वञनि जेके हुन सिस्टम खे हलाइनि ठीकु आहे नाज़रीन तव्हां ॾिठो त जेका 1.5 एकड़ ज़मीन जेका बग़ैर कंहिं मुआवज़े जे हिन मुआविज़ शख़्स पंहिंजी बनी वक़फ़ करे ॾिनो त जीअं शहर जे निज़ाम में कमु अची सघे मगर गवर्नमेंट जे मुलाज़िमनि ऐं इंतिज़ामिया जी न हली ऐं लापरवाही सबबि ही सिस्टम केतिरनि सालनि खां वठी बंदि पियल आहे ऐं न ई हली सघियो आहे न ई अॼु ताईं गवर्नमेंट जो मुलाज़िम बि मुक़ररु थी सघियो आहे हिननि इहो मुतालबो कयो आहे त हिन निज़ाम खे हलाए आवाम जे क़ौमी ख़ज़ाने खे जो कयल ख़र्च उन्हनि खे बचाए आवाम खे फ़ाइदो ॾिनो वञे सम्झनि त सिस्टम ॾिठो